कथा ॿुधायूं, ॾाढी सुंदर घटना, ॾाढी सुंदर घटना। हिकु बार हिकिड़ा संत, ॾाढा महान दरवेश भक्ति कंदा हुया, खूब निरंतर प्रभु जो नाम जपींदा हुया, कथा कीर्तन कंदा हुया। उन्हनि वटि वॾा वॾा माण्हू अची करे भक्ति कंदा, नगरवासी जेके बि हूंदा सभु अची भजन कीर्तन कंदा, उन्हनि जे सानिध्य में वेही करे खूब भजन कंदा। हिकिड़ो उतां जो वॾो सेठ हुयो, शाहूकार, खूब धनवान। उहो सेठ साहूकार उहो बि अची करे सेवा कंदो उते दर जी, ऐं सत्संग अची ॿुधंदो। त हिकु बार संत सत्संग में चवनि पिया, छा पिया चवनि, इहे वचन चवनि पिया कि भाई साध की महिमा वेद न जाने, चओ साध की महिमा वेद न जाने। ये सुखमनी साहब जा वचन अथव न, साध की महिमा वेद न जाने, साध की महिमा वेद न जाने। जेता सुने तेता बख्याने, जेता सुने तेता बख्याने। इन जो अर्थ आहे कि साधु संत भक्तन जी महिमा, संतन जी महिमा त वेद शास्त्र भी नथा चई सघनि केतिरी आहे। बेअंत महिमा आहे, बेअंत महिमा आहे। जेको जेतिरी मत भगवान जेके ॾिनी आहे उहो उन हिसाब सां महिमा करे थो, पर महिमा त बेअंत आहे। कोई समुद्र जे किनारे ते वञे, हिकिड़ी बाल्टी खणी करे वञे, उन मां जल खणी अचे, पाणी कढी अचे, त उहो ईअं चवंदो छा कि भैया समुद्र में केवल हिकु बाल्टी जल आहे? वो ये चवंदो छा कि हिकु ई बाल्टी बस उन में पाणी आहे समुद्र में? न भैया, समुद्र त अथाह आहे, तो वटि बर्तन केवल हिकिड़ी बाल्टी आहे। चओ हरे राम। त उन मां तूं ओतिरो पाणी कढी सघियो आहे। तीअं जेके बि संत महात्मा भक्ति जी महिमा कंदा आहिनि या भक्तजन संतन जी महिमा कंदा आहिनि, उहो त भगवान जी कृपा सां जेके जेतिरी मत आहे ओतिरी करे थो सघे, पर महिमा त बेअंत आहे, बेअंत आहे। जपजी साहब में भी चवन था न, बहुता कहिए बहुता होए। जेतिरो प्रभु जी महिमा कंदासीं प्रभु जी महिमा न वधंदी वेंदी, खत्म न थींदी भाई, अंत न ईंदो। एहो अंत न जाने कोई, बहुता कहिए बहुता होए। चओ हरे राम। त ई वचन उन कंहिं ॿुधिया भाई? शाहूकार, जेको सेठ वेठो, उन ॿुधियो कि संत चवनि था कि संतन जी महिमा वेद शास्त्र भी नथा चई सघनि। वयो सत्संग खां पोइ चई, बाबा तव्हांजो सत्संग असांखे ॾाढो सुठो लॻंदो आहे, सभु बढ़िया आहे, पर तव्हां इहा जेकी ॻाल्हि चई ॾाढी वॾी न चई छॾियो कि संतन जी महिमा वेद शास्त्र भी नथा चई सघनि। हेॾी भी महिमा थोड़ी आहे संतन जी। ठीकु आहे, महिमा ॾाढी आहे, पर एतिरी कि वेद शास्त्र भी न चई सघनि। संत मुस्कुराइण लॻा, चयूं हा भाई, संतन जी त बेअंत महिमा आहे। चई मां त भरोसो नथो कयां। तॾहिं संतन मुस्कुराए करे चयो, तूं भले भरोसो न कर, पर हिकु ॾींहुं तुंहिंजो पुटु हिन ॻाल्हि ते तोखे भरोसो कराईंदो। चओ हरे राम। छा चयूं भाई? तुंहिंजो पुटु तोखे हिन ॻाल्हि ते भरोसो कराईंदो। हाणे त सेठ खे गुस्सो आयो। छाजे लाइ? सेठ चयो, बाबा तव्हां त मुंहिंजो अपमान था कयो। छो भाई, छा थियो? चई तव्हां चओ था कि तुंहिंजो पुटु तोखे अहसासु कराईंदो, पर मुंहिंजो त कोई पुटु ई कोन्हे, मूंखे त कोई औलाद ई कोन्हे। संत मुस्कुराइण लॻा, चयूं बस भगवान कृपा कंदो, तोखे उहो ई जवाब ॾींदे भाई। हली वियो सेठ। उन ॾींहं खां पोइ दरबार न वियो, उन ॾींहं खां पोइ मंदिर न वियो, संतन जे स्थान ते कथा कीर्तन ॿुधण न वियो, छॾे छॾी भक्ति। पर भगवान जी कृपा ॾिसो, संतन जा वचन कि कुछ साल गुज़रिया त उनखे हिकिड़ो औलाद थी, उनखे पुटु ॼायो भगवान जी कृपा सां। छो जो संतन जा वचन हुया, भगवान जी कृपा थी, हिकिड़ी औलाद थी, हिकिड़ो पुटु घर में आयो। ॾाढी ख़ुशियूं मनायूं, ॾाढी ख़ुशियूं, ॾाढी मिठाइयूं बाटियूं, खूब त्योहार मनायूं। जॾहिं हुनजी छठी थी, वॾा वॾा ऋषि मुनि आया, वॾा वॾा जेके सभु ॼाणंदा हुया उहे अची पहुता, ज्ञानी ध्यानी सभु अची पहुता। वॾो सेठ आहे। जॾहिं कंहिं हिकिड़े पंडित जी हथ ॾिठो, ॿार जो, नंढे ॿार जो, ऐं मस्तक जी रेखाऊं ॾिठियूं, त उहे चवण लॻा, सेठ जी तव्हांजे घर काफ़ी सालनि खां पोइ पुटु ॼायो आहे? चई हा, एॾा साल थी विया, हुन खां पोइ पुटु आयो आहे। तव्हां ॾाढो ख़ुशि आहियो? हा, ॾाढी ख़ुशी आहे। तॾहिं हुन चयो, सेठ जी इहा ख़ुशी वधीक ॾींहं न टिकंदव, ॿार जी उमिरि केवल 11 साल अथव। चओ हरे राम। 11 साल ॿार जीअंदो बस। अरे एॾियूं ख़ुशियूं पियो मनाए, ओॾी महिल ई सभु ख़तम। उहे सभु सुख जेके उहे बदिलजी विया दुख में। कि हिकु त एॾनि सालनि खां पोइ संतान थी आहे, पर हे संत छा था चवनि, इहे सभु
कि भाई घणी उम्र आ? 11 साल। ओहो, हाणे कुछ ॾींहं गुज़रिया, ॿार 5-6 साले जो थियो, जॾहिं हलण सिखियो, ॻाल्हाइण सिखियो सभु, त हाणे जेको चवंदो हुयो माता पिता मञींदा हुया। छो? छो जो चयल आहे घणा साल उम्र आहे? 11 साल। त ॿार करे वठे, जेको करणो आहे करे, सभु उनखे आणे ॾींदा, जेको बि चए हेॾे वठी हलो होॾे वठी वेंदा। हिकु ॾींहुं ॿार अचानक उन जिद कई कि मां कंहिं संत वटि वञी करे सेवा कयां। चओ हरे राम। माता पिता चयो हा भाई वञ, मना त तोखे न कंदासीं, वञ। उन्हनि संतनि वटि वियो जंहिं वटि पिता वेंदो। ध्यानु ॾिजो, ॾाढी सुंदर घटना। उन ई संतनि जे आश्रम में वियो ऐं सेवा करण लॻो। 6 साले जी उम्र, ॾाढे भाव सां सेवा करे, ॾाढे दिल सां सेवा करे। संत रोज उनखे निहारींदा हुया, रोज ॾिसंदा हुया। ई ॾाढी वॾी कृपा अथव अगरि असां संतनि जी नज़र में अची वियासीं। चओ हरे राम। संसार जी नज़र में ईंदासीं त बदनाम कंदो संसार, पर अगरि संतनि जी सतगुरनि जी नज़र में अची वियासीं, भक्तनि जी नज़र में अची वियासीं, त उहे निहाल करे छॾींदा आहिनि। तॾहिं चवंदा आहिनि भाई, जो संत चरणों के पास हो जाता है, ध्यान दीजो, जो संत चरणों के पास हो जाता है वो प्रभु की नजरों में खास हो जाता है। एडी महिमा है संतन जी। हाणे वो सेवा करण लॻो, संत रोज निहारन। काफ़ी साल गुजरी विया, 11 साल उम्र थी वई। बालक आयो अॼु बि सेवा करण, उनजो जन्मदिन 11 वर्ष आयो सेवा करण जे लाइ। संतन सॾु कयो, हेॾे आ भाई, कई सालनि खां मां तोखे ॾिसां तो, ॾाढे दिल सां रोज सेवा कंदो आहे, मथे ते हथ रखियो ऐं आशीर्वाद ॾिनो। घणे साले जो आहे? साईं 11 साले जो। अॼु मुंहिंजो जन्मदिन आहे। संतन खूब आशीर्वाद ॾिनी। आशीर्वाद में चई छॾियो, भैया चिरंजीवी भव, यानी तुंहिंजी उम्र लंबी थे। वो बालक मुस्कुराइण लॻो, बाबा मां ॿुधियो आहे संतनि जा वचन कॾहिं अजाया न वेंदा आहिनि, पर मांखे माफ़ कजो, तव्हां चओ था चिरंजीवी भव, पर मां जॾहिं नंढो हुयुमि त कंहिं ॿुधायो पंडित जी की हिनजी उम्र केवल 11 साल आहे, ऐं अॼु मुंहिंजी 11 साल उम्र थी वई आहे। तव्हां चओ था चिरंजीवी भव, तुंहिंजी उम्र वॾी थे, पर विधाता त मुंहिंजी उम्र घणी लिखी आहे? कुल 11 साल। त मुंहिंजी वॾी उम्र कीअं थींदी? तव्हांजा वचन त हाणे सफल न थींदा। त संत मुस्कुराइण लॻा, चयो हा भाई बराबर, विधाता तुंहिंजी उम्र 11 साल ई लिखी आहे, उनखे असां कुछ फेर बदल नथा करे सघूं, उनखे कीअं मिटायूं? कोई ॻाल्हि न आहे, जेको मालिक लिखियो आहे न, ठीकु आहे, मिटाए नथा सघूं पर जोड़े था सघूं। 11 साल जी अॻितों हिकु अञा था जोड़ियूं, तुंहिंजी उम्र 111 साल थींदी। 11 लिखियल आहे, संतन चयो मिटाईंदो मैं कोन भाई, हिकु अञा जोड़े छॾींदुमि। त घणी उम्र थी वई? 111 साल तुंहिंजी उम्र थींदी। वन भाई, सेवा जो तुंहिंजो इहो फल आहे। डुकंदो डुकंदो वियो, पिताजी पिताजी। हा पुट छा थियो? तव्हां ख़बर आहे संत केॾा दयालु थींदा आहिनि, केॾी कृपा कंदा आहिनि, केॾी उन्हनि जी महिमा आहे। छा थियो भाई? चीअरे एॾी महिमा आहे, कोई चई नथो सघे उन्हनि जी महिमा। छा थियो? चई मुंहिंजी उम्र घणी हुई लिखियल, विधाता घणी उम्र लिखी आहे? चई पुट 11 साल। अॼु मां संतनि जे दर जी सेवा करे आयुमि त संतनि मथे ते हथ रखी करे चयो आहे तुंहिंजी उम्र 111 साल थींदी। पिताजी पप्पा, संतनि जी महिमा त कोई चई नथो सघे, एॾी महिमा आहे। चओ हरे राम। पिता जे अखियुनि में आंसू अची विया। बाबा रो छो था? तव्हांखे छा थियो? चई न, कुछ साल पहिरियों उन्हनि संतनि चयो हुयो कि तोखे संतनि जी साधन जी महिमा, भक्तनि जी महिमा अची तुंहिंजो पुट सम्झाईंदा। चओ हरे राम। बराबर वञी करे तुरंत संतनि जे चरणनि ते किरी पियो उहो सेठ। उन ॾींहं खां वरी भक्ति शुरू थी। एॾी कृपा हूंदी आहे संतनि जी, एॾी कृपा कंदा आहिनि असांजे जीवन में। ॾिसो, असां सभु स्कूल पढ़ंदा हुया।